الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الحسنات يذهبن السيئات صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات اعظام اے مجھے پیارا دوستوں بزرگوں بھائیوں ہر سال جیاں ہن سال پہ خوشکن جے گوٹھ میں میلاد جی سونی محفل میں رب سب کے حاضری جو موقع ملا جو لکھیں روڑے رحمتوں جنے مرحوم مغفور محراب فقیر جے مزار جے متان جے یہ سونی محفل شروعات کئی انشاءاللہ ہی محفل تھیندی رہی ہر سال انہیں جے مزار میں انہیں کے عجر سوال مردو رہو رئیس علی مراد مبارک جو حقدارا جے کو پنجے اپنے جے پوکھل ون جے آتیاری اندو رہی تو خوشک ہوئے عاشق رسول آئے وہ مدینے والے سائیں جو میلاد ملائیں دا ہے میلاد میں شریک تھی دا ہے بلا بیو نہ ہے میلاد کھائن جلا تو ہوشار آئے ہو یہ میلاد جو ننگر پر بھاگ وارد کے نصیب سیدھو دے تاکہ گرمی اچھے سوڑ ہو گئے ہوا گرمی میں آواز ہی نہ سونے کے ہوں تو گرمی میں مانو جوش میں ہی دا ہے نا پڑتا تھتا تھی آئے ہوئے ہتھ کھڑی چو سبحان اللہ غریب محبت سا چو سبحان اللہ اللہ تنگو صدائی سکیا ہوں گا مٹھا میلاد مومن ملائیں دا ہے میلاد جی محفل میں ایمان وارا شریک تھی دا ہے چھوٹا مدینے والے سائیں جو اجڑ خاص مومنن دے متا رب جو تھورو یہ سانا لقد من اللہ علی المومنین مومنن دے متا اللہ جو تھورو اذ بعث فیہم رسولا جو اللہ انہوں میں جو سو رسول جارے موکلیو تھورو کہتے آ جو مومنن دے کہتے آ گلائے حتمتے کرے جو کہتے مومنن دے پوچھے کہ مومن ہوں دانا وہ تھورو ہوں دا تھورے جو شکر پر ادا کرنا انہیں تھورے کے شایان شان انداز میں ملائیں دا جی جو خوش کا ملائیں دا سبحان اللہ سبحان اللہ پر یہ سجو فیض یہ سجی جگہ دل میں روحانیتا یہ خانقاہ عالیہ بھر چلی شریف وارن نبور بائن حضرت حافظ الملت رحمت اللہ علیہ جو فیضا جے چھر چھنگ میں باران میں نگڑن موٹھن میں فقیر چھتے پیدے اتے مصطفیٰ جا عاشق دیوانہ پروانا نظر جو نرس بھی
दिया जुए जो माल ॾिसबो आहे जे माल साॼो हुजे मवाड़ हुजे सम्झबो त जुए में गाहु आहे पीर न ॾिसबो आहे पीर जा मुरीद ॾिसबा आहिनि जे मुरीदनि में सुन्नत आहे शरीयत आहे दीन आहे इस्लाम आहे सम्झबो त इन ख़ानक़ाह में फैज़ आहे जो मुरीदनि खे रंग लाहे हे ॾिस न हेड़ियूं सुहिणियूं सूरतूं इहो हाफ़िज़ुल मिल्लत जो फैज़ आहे इहो मरकज़ी जमात अहले सुन्नत जे मरकज़ी अमीर हज़रत पीर अब्दुल ख़ालिक ज़ीद मजदहू जो फैज़ आहे जेको अल्हम्दुलिल्लाह छर छंग में बारायन में शहरन में जिते बींदे उते तोखे ज़िक्र जूं तमारूं ऐं मीलाद मिलाइण वारा आशिक़ मिलंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेपीरो हूंदो आहे मां वधीक नथो चवां तव्हां संतन वारा आहियो अल्लाह जो शुक्र आहे असीं सुन्नी पीरनि वारा आहियूं असांखे रब कामिल मुर्शिद ॾिना आहिनि ऐं असां सुन्नी हर पीर सां मोहबत रखंदा आहियूं हर अल्लाह वारे सां निस्बत रखंदा आहियूं अॼु हीअ मीलाद जी सुहिणी महफ़िल जंहिंजो उनवान आहे नेकी जो नतीजो इंसान दुनिया में जिए थो तो जरूर के न के कम सां मशगूल हूंदो के न के धंधे सां मशगूल हूंदो वो के धंधा अजाया के सजाया के फायदे वारा के नुकसान वारा के धंधा खैर वारा के शर वारा के कम नेकी वारा के बदी वारा के कम चंगा के कम मठा वो मिठो पर के कम सां माण्हू लॻल हूंदो आहे भला हींअर जो वेठा आहियो त कंहिं न कंहिं कम सां आहियो न मीलाद था ॿुधो पिया मजलिस था ॿुधो पिया स्टेज ते वेठल सालिहनि भलारनि जी ज़ियारत था वेठा कयो इहो बि धंधो आहे न मदीने वारे जी वाखाण ॿुधी सुभाणे अल्लाह चओ था इहो बि चङो कमु आहे न आलिमनि जी ज़ियारत था कयो इहो बि चङो कमु आहे न दुरूद सलाम था पढ़ो इहो बि चङो कमु आहे उहो मिठा पर माण्हू ज़रूर कंहिं न कंहिं कम सां मशगूल हूंदो या चङाई में हूंदो या मदाई में हूंदो यादि रखो आसमानी कानून अल्लाह जो जोड़ियो कानून त चङाई जो नतीजो चङो निकिरंदो बुराई जो नतीजो बुरो इहो उसूल आसमानी क़ाइदो आसमानी कानून पंहिंजे दिल में लिखी छॾियो त चङाई जो नतीजो थका वेठा आहियो तव्हांजो विॾो न आहे को 4 कलाक थिया अथव वेठे वेठे पर इंशाअल्लाह मदीने वारे जो शान ॿुधाईंदो साईं थक लही वेंदी चङाई जो नतीजो चङो निकिरंदो नेकी जो नतीजो सुठो निकिरंदो बुराई जो नतीजो बुरो निकिरंदो ऐं चङे कम करण वारे ते अल्लाह ख़ुश थींदो रसूलुल्लाह ख़ुश थींदो कामिल मुर्शिद ख़ुश थींदो चङा माण्हू ख़ुश थींदा कुलनि ते वेठल मलाइका ख़ुश थींदा पर बुरे कम करण वारे सां अल्लाह नाराज़ अल्लाह जो रसूल नाराज़ कामिल मुर्शिद नाराज़ फरिश्ता कुलनि ते वेठल मलाइका नाराज़ ऐं शैतान ख़ुश थींदो चङे कम करण सां शैतान ख़ुश थींदो या नाराज़ थींदो जवाब ॾियो चङे कम करण सां शैतान नाराज़ थींदो रहमान ख़ुश थींदो बुरे कम करण सां शैतान ख़ुश थींदो अल्लाह नाराज़ थींदो पोइ तव्हां छा जो चङो कम कंदो या बुरो कम शैतान खे राज़ी कंदो या रब रहमान खे राज़ी कंदो पुट जॾहिं को माण्हू चङो कम करे थो न उन चङे कम जो पहिरियों नतीजो इहो निकिरंदो जो अल्लाह हुन जे गुनाहनि खे मेटे छॾींदो
चंगे कम करण सा का खता थी वई को गुनाह थी वियो का बुराई थी वई न उन जे मथा चंगो कम करे छडींदो तो उन कयल दो निकाई गुनाह के अल्लाह ताला में माफ करे छडींदो कुरान जा जेके लफ्ज़ मुतवाने सामो तिलावत कया ये चंद लफ्ज़ रब फरमाए तो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात बेशक नेकियों बुराइयों के मेटे थियूं छडने चंगायूं बुराइयों के मेटे थियूं छडने जेडी मन तवा चंगो कम कंदा आयो न ओडी मन उन चंगे कम जे सदके अल्लाह तवा जा बुरा कम बुराइयूं गंदायूं मेटे माफ करे छडी तवा वुज़ू था कयो जेडी मन हथ धोंदो न ताजे हथन जा गुनाह धोपी वेंदा हथा तहत अज़फारी ऐसे तई जो नेहन जे हेठों को गुनाह जो असर हुंदो न वो वुज़ू में हथ धोण सा हथन जा हड़वी गुनाह धोपी वेंदा गुरड़ी कंदो तो बाप जा सिपान जा गुनाह धोपी वेंदा नक के पानी पींदो नक जा गुनाह धोपी वेंदा मुंह धोंदो ताजे मुंह जा गुनाह धोपी वेंदा बाहूं धोंदो ताजे बाहुं जा गुनाह धोपी वेंदा ऐसे तई जो आखिरी थोड़ो पानी जो हेठ किरंदो ओडो ताजो आखिरी गुनाह हेठ किरंदो जिन मन मथे जी मख कंदो ताजे मथे जा गुनाह धोपी वेंदा कन्नन जी मसा कंदो कन्नन जा गुनाह धोपी वेंदा पैर धोंदो तवा जे पैरन जा गुनाह धोपी वेंदा वुज़ू करे तो हीअं चओ ये जो अल्लाहुम्मा जरनी मिन अत-तव्वाबीन वजरनी मिन अल-मुतत्तहिरीन वजरनी मिन इबादिका सालिहीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु या दुआ पूरी कलमो शहादत जो पढ़ी छजो हाने तमा जे जन्नत जे विच में संतो रुकावट पर्दो कुछ बचाए सवाए मौत जे एडो मरंदो ओडो जन्नत में दाखिल समझो वाले कौन समझो एक दिमाग जा ताला खुलियल थवले ताला लगा पिया है खुलियल है ना दिमाग जा ताला खोलियो तो लगा अंदर पवे ओता मदीने वारो साईं तो फरमाए जे तमा के खबर पवे तो हुस्न जो अजर छाए तो तमा में हड़ई कम छडे में हुस्न में मशगूल थी वजो सुभान अल्लाह वुज़ू करे ऐं पोइ ॿ रकातूं निमाज़ तहियतुल वुज़ू पढ़े ॿ रकातूं निमाज़ तहियतुल वुज़ू पढ़ी पोइ दुआ घुरे जेका दुआ घुरंदो तड़े खड़े अल्लाह उन जी दुआ ज़रूर या दुआ कॾहिं बि रद्द न थींदी या दुआ अल्लाह ताला कॾहिं बि खाली न मोटाईंदो ये खयल हथ यकीनन अल्लाह वट मक़बूल ऐं मंज़ूर सुभान अल्लाह वरी जेॾी महिल वुज़ू करे ऐं मस्जिद जे दर ते बानो अचे थो न त रब फरमाए थो मलाइको मां रब पाक मुंहिंजो घर पाक हे जेके गुनाहनि जा बोझ अथसि खणी ॿाहिरि पाक थी को मुझे दर ते अचे ये गुनाह जा अंबार पुरानी जिंदगी जो भरियूं गुनाहन जो कुलन ते दस न ये बाहर खणी पियो जेडी मल मस्जिद में आईंदो त गुनाहन खां आजो थी को अंदर दाखिल थींदो नमाज पढ़ी ऐं जेडी मल दुआ घुरी बाहर निकरे थो मलाइका कंदा मुंहिंजा मौला हाणे त नमाज पढ़ी छड़ी हाणे भला गुनाहन जा पौज रखूंस रब फरमाईंदो मूं जड़े करीम सखी जे दर ते आयो खाली कीअं मोटायांस ये गुनाह बख्शे छया मास दर जन्नत जाने जे ला खोले सुभान अल्लाह मुझा दोस्तों नेकी जे कम जो पहिरियों नतीजो ही वाजो गुनाह में पी वेंदा हिकड़ी नमाज पढ़ी वरी मोटी वियो कमकार सां पोइ के खताऊं थी वियूं
वरी ॿी नमाज़ जे लाइ ईंदो न मिसाल फजर पढ़ी वियो वरी अॻिली नमाज़ जे लाइ ॿिए पारी जे लाइ ईंदो त फजर ऐं ॿिए पारी जे विच में जेके गुनाह थिया अलाह मेटी छॾी वरी टे पारी नमाज़ से मोटी ईंदो त ॿिए पारी ऐं टे पारी जे विच में जेके गुनाह थिया उहे मेटी वेंदा अल जुमात इलल जुमात कफ़ारतुल लिमा बैनहुमा हिकिड़ो जुमो पढ़ी वरी ॿिए जुमे ते ईंदे न विच में जेके गुनाह थिया जुमे जे सदके रब बख़्शे छॾींदो हिकिड़ी ईद पढ़ी वरी साल खां पोइ ॿी ईद पढ़ण आयो ॿिनि ईदुनि जे विच में जेके गुनाह थिया ईद उल फित्र जे सदके ईद उल अज़हा जे सदके रब इहे गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो वता जेकॾहिं अल्लाह तौफ़ीक़ ॾिनई हज करे आए अल हज यहदिमु मा क़बलहु हज जॾहिं कई न त सारी गुज़रियल ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे छॾींदो अल उम्रतु इलल उम्रति कफ़ारतुल लिमा बैनहुमा हिकिड़ो उम्रो कई वरी ॿियो उम्रो करण वेंदी हिन साल में उम्रे ते वरी ईंदड़ साल रमज़ान में उम्रे ते अलाह कदो सभिनी खे नसीब थींदो अलाह कदो मदीने जी हाज़िरी हर कंहिंखे मिलंदी जेॾीमहिल तो उम्रो अदा कयो न त ॿिनि उम्रनि जे विच में पोइ 6 महीना या 12 महीना या 5 साल या 10 साल गुज़रिया ॿिनि उम्रनि जे विच में जेकी बि गुनाह थिया इन उम्रे जे सदके रब बख़्शे माफ़ करे छॾींदो सुभान अल्लाह केॾो बि गुनाहगार आहे केॾो बि बदकार आहे केॾो बि ख़ताउनि में कननि जे पापड़ियुनि ते भरियल आहे पर जेॾीमहिल मदीने पाक थो पहुचे वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊगा हे मुंहिंजा सोना नबी ॿुधाई आगाह करीन पंहिंजे उम्मतियुनि खे जे गुनाह करे वेठा आहियो जे बुराइयूं करे वेठा आहियो त मुहम्मद करीम जे दरबार ते अचो मदीने वारे साईं जे बारगाह में अचो तव्हांखे सभिनी गुनाहनि जी माफ़ी मिली वेंदी मदीने जी हाज़िरी गुज़रियल ज़िंदगी जे गुनाहनि खे मेटण वारी आहे हलो मदीने मदीनो वठण में उते रहमत उते बरकत उते दिन में जो सही करार आहे हलो मदीने मदीनो सुभान अल्लाह एड़ो अमल जो थी नथो सघे एड़ो मुस्तफा जे दर जी हाज़िरी आहे इहो एड़ो अमल आहे जेको ज़िंदगी जा गुनाह मेटे छॾींदो आहे नेकी जो पहिरियों नतीजो इहो आहे जो गुनाहनि जो कफ़ारो गुनाहनि जी माफ़ी मिलंदी ख़ताऊं धोपी वेंदियूं गुनाह मेटिजी वेंदा इहो नेकी जो नतीजो आहे ऐं जेकॾहिं तव्हां गुनाह खे छॾे चङो कमु इख़्तियार कयो था त अल्लाह उहो जेको गुनाह तव्हां छॾियो आहे उन खां भली शइ रब तव्हांखे अता कंदो नेकी जो ॿियो नतीजो आहे इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ मां हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदुसि दिलि हाज़िर आहे हिकिड़ो वाक़ियो आहे जेको हज़रत पीर साईं रोज़े थणी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे सोने मुर्शिद राशिद रोज़े थणी जे मलफूज़ात पाक में लिखियल आहे हिकिड़ो चोर हो चोर इरादो कई त हूअ कंहिंजी बकरी चोराया कंहिंजी रिंगी कंहिंजी ॿिली छो न बादशाह जे घर जी चोरी कयां त यको ढो थी वञे बादशाह जे दर ते चोरी जे लाइ निकितो आहे रात जो टेम शाही महल में घिरियो शाही महल में
अंदर कोट टोपी अंदर दाखिल हुआ कमरे में वियो बादशाह जी शहजादी बादशाह जी न्याणी पंजे पलंग ते सुसल हुई गर्मी जे करे दर खुलियल हुयो ही जो अंदर वियो औरत अकेली केर ॾिसण वारो नाहे झलझल पलण वारो नाहे अकेली औरत उनजे बदन जा कपड़ा बि परे थियल हुया हिन जेॾी महिल अकेली औरत खे बिना लिबास जे ॾिठो हिन जे दिल में गुनाह जो ख्याल थियो बुराई जो ख्याल थियो सिना जे ख्याल सां वेझो वञण लॻो दिल में ख्याल आयोसि त अॼु जेकॾहिं मां सिना कयां बुरो कमु कयां हीअ न्याणी हमल वारी थी वञे बादशाह खे ख़बर पवंदी बादशाह पंहिंजे नौकरनि खे माराए छॾींदो गुनाह मां कयां मारिजी पिया वेंदा मां वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदुसि अल्लाह जे अॻियां कहिड़ो ॾंडु खणंदुसि मां गुनाह कयां ज़िना कयां रब जे वाहिदुल क़हार जे साम्हूं मूंखे ज़रूर जवाबु ॾियणो पवंदो अल्लाह जे ख़ौफ़ में पोइ हटियो ज़िना न कंदुसि खुदा जे ख़ौफ़ में पोइते हटियो चारे में ॾिठई हिकिड़ो ढाकू रखियो जंहिंमें कुटी हुई कुटी हीअं कुटीअ में हथ विधई गिरह ठाही त खावां बुख लॻी हुयसि हीअं कुटीअ में गिरह ठाही सोचई त कुटी मां खावां शहज़ादी पुछंदी सुबुह जो नौकिरियाणी खां पुछंदी जेको ढाकू ख़ाली हूंदो पुछंदी त मुंहिंजी कुटी कंहिं खाधी आहे पोइ सज़ा मिलंदी नौकिरियाणियुनि खे कुटी खावां मां पातर खाईंदियूं नौकिरियाणियूं क़यामत जे ॾियारे मां रब खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि ख़ुदा जो ख़ौफ़ रखे उहा कुटी जो ठाहियल गिरह छॾियई पाण ॿाहिरि निकितो तेसी रोशनी थी वई का बि चोरी न कयई ॿाहिरि निकितो वरी कोट टपी रोशनी जो थी वई नंढड़ी मस्जिद ॾिठी उन मस्जिद में घिरी वेठो चयो बाज़ारूं खुलंदियूं माण्हुनि जी रश थींदी पोइ मां बि निकिरी वेंदुसि मस्जिद में वेठो होॾो शहज़ादी उथी उन नौकिरियाणी खे चयो जो मुंहिंजी कुटी खणी आ नौकिरियाणी कुटी खणी आ चईंदे में हथ लॻल आहे गिरह ठहियल नौकिरियाणी खां पुछींदे हीअ मुंहिंजे कुटीअ खे हथ केरु लाथो आहे नौकिरियाणी चयो मां जीजा असांखे ख़बर न आहे असां हथ न लाथो आहे हे माण्हुनि जो हथ लॻल आहे हे गिरह ठहियल आहे कंहिं कई आहे इहा शरारत कि असां खां कसम वठो असां इहो कमु न कयो आहे त शहज़ादी चयो जंहिं कुटीअ खे कंहिं ॿिए हथ लाथो आहे इहा मां न खाईंदसि खणी वञो कंहिं फ़क़ीर ग़रीब खे वञी ॾियो नौकिरियाणी मानी खणी वई चई मस्जिद पासे में नंढड़ी उन में हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे पोइ रात वारो चोर उहा कुटी खणी वञी उनखे ॾिनई जेॾी महिल ढाकू ॾिठई सुञातई गिरह ठहियल सुञातई कुटी उनखे अॻियूं आणे नौकिरियाणी रखी जेॾी महिल उन ढाकूअ खे ॾिठई त उन चोर खिली ॾिनो त मौला मूं रात हराम खे छॾियो उहा साॻी शइ हलाल बणाए पाणे ॼाणे तूं मूंखे ॾियारे मोकिली आहे मौला तूं केॾो करीम आहीं जेका शइ राति मूं हराम चोरी जी हुई मूं हराम खे छॾियो उहा साॻी शइ रब मूंखे तो ॾियारे मोकिली आहे हलाल बणाए खिलियो नौकिरियाणी उहो ढाकू हिनखे ॾेई मोटी वई पंहिंजी शहज़ादी खे चयईं त अम्मा रात ॾिनमि हिकिड़ो मस्जिद में वेठो माण्हू पर उहो ढाकू ॾिसी खिले पियो कि वठी पियो छो खिलियो ज़रूर का हिन में ॻाल्हि हूंदी घुराई शहज़ादी पुछो तोखे जॾहिं कुटी मिली तूं छो खिले तुझे साह जो जिंदान मिले तो हकीकत बुधाया ॿुधाए तोखे सज़ा न मिलंदी जी ॻाल्हि इहा आहे त मां राति चोरी जे इरादे सां आयोसि नंढियूं नंढियूं चोरियूं सॼी उमिरि कयमि मूं सोचियो अॼु का वॾी चोरी कयां बादशाह जे दर जी
चोरी कया ये कोठो थी वये चोरी दे इरादे सां आयुस तुझे कमरे में आयुस तो के बिना लिबास दे बेट में मुखे गुनाह जो ख्याल थियो पर अल्लाह जी बेनियाज सरकार जो खौफ रखे पाण के गुनाह का बचायो में ठाकू में मुंह यो हथ विधो गिरो उठायो खाइण लगुसे पर अल्लाह जे खौफ में हराम शै खाद में वो हुआ साकी कुटी रब मुखे त्यारे मोकली तबे खियुस मौला तुझा फैसला अजीब आए शहजादी चलदा साकी वनी मस्जिद में वे बाहर न वने मां वरी देसी घुराया तो के मस्जिद में वनी रही रहो शहजादी चयो पंजे बीवी के बादशाह के बाबा चोनो शादी कर मां सदा इनकार कंदी आया अज मु पंजो घोट बोलो शादी करियस त इने सा छो त यो मुजो बदल दसी वियो हाने बे सा शादी न कंजस मुजो घोट ई होई आने को मस्जिद में बैठो बादशाह जो शहजादी जेकने तोखे कबूला न मुखे भी कबूला उन शहजादी सा शादी थी वई बादशाह जो लाठी बणजी वियो हुकूमत जो मालिक बणजी वियो हज़रत से रोज़े दड़ी रहमतुल्लाह अलैह इहो नकुल बयान करे फरमाइन था जेको अल्लाह जे खातिर बुराई के छड़ी दो हराम के छड़ी दो उनका फलकी शेर उनके हलाल बनाए दींदो सुभान अल्लाह हो मिठाई लेकी जो नतीजो ओ खुश नशे गोठ वाला अज जे गुनाह का बचने बुराइयों का बचने बेफरमानियों का बचने मुझो करीम रब तो के उन्हें का भलो बदलो अता फरमाएंगो जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैका या अन्यम बसाचो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह नेकी जो क्यों जो हिया जो नेकी जे सदके रब तुझो मुसीबतों तारे छड़ींदो आफतों तारे छड़ींदो शामतों हटाए छड़ींदो तू चंगो कम करे रब तुझो मुसीबतों हटाए छड़ींदो गाल समझो बादशाह जालिमा ऐलान की तो मुझे शहर में को भी के खैरात न दी जेको खैरात दींदो ने जो कोई बाहू बढ़ाई छड़ी उनके पंहिंजे शहर मां तड़े लोधे कढी छड़ी बस बाहू वट वियो शहर मां लोधे कढबो हाणे से बादशाह जो ऑर्डर थी वियो गली गली में पहरेदार सिपाही संसरी भी विया माण्हुनि खैरात ॾियण छॾे ॾिनी हिकिड़ो पेंडू मंगतो फ़कीर के घर ते अची सदा है अल्लाह वास्ते मानी के फोखारायो मां मिस्कीन आहियां मुझा दोस्तों ओडी मने घर थयानी माई चयोसे ओ फकीर सातो बादशाह जो ऐलान न ॿुधो फकीर जो हाव मां ज़ालिम बादशाह जे तो खैरात न कयो अल्लाह जेको बादशाह जो बादशाह वा उहो चवे तो खैरात कयो मां हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे हिन बादशाह जो चयो मञी बादशाह जे बादशाह जो चयो मञी माई खुदा जे खौफ वारी ते फकीर बी अल्लाह जो नालो खाली न मोटाए ब मानियूं ॾिनईं फकीर खाईंदो दुआऊं ॾींदो वियो पहरेदार वञी बादशाह वटि रिपोर्ट कई फलाणी औरत ब मानियूं खैरात कयूं आहिनि ज़ालिम बादशाह हुकुम ॾिनो माई खे घुरायूं उन जूं ॿई बाहूं वठियूं उनखे शहर खां खड़े लोधे कढी छॾियूं नंढड़ो ॿारड़ो हुयुसि उनखे कुल्हनि ते विहारियूं उनजा मथे में हथड़ा हुजनि बच्चे खे खणी घर वियो बाहूं ॾियूं शहर में काली मिली वई जेॾीमहिल ॿार माई निकिती आहे हलंदे नहर जो किनारो वठूं वञे पई उन लॻी गर्मी आहे काढ़ो प्यास
हथ नाहे कुक नाहे जो पानी पिए वापस पानी पीण लगी आ त कुल्हन वारो बच्चो पानी जे नहर में लुढ़ी वियो जॾहिं महिल बच्चो अखियुनि सां लुढ़ंदे ॾिठई ओॾी महिल रड़ करे दाह करे चई मौला तुंहिंजी रहमत किथे आ तुंहिंजी मदद कॾहिं थींदी तो फरमायो आहे इन रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन बेशक अल्लाह जी रहमत नेकी करण वारनि खे तमाम वेझड़ी हूंदी आहे मौला अॼु रहम न कंदे त ॿियो कॾहिं कंदे अॼु मदद न कंदे त कॾहिं कंदे रोए बि पई रब खे सजड़ो बि करे पई देर न गुज़री आहे त भला घोड़ा डोड़ंदा अचनि पिया त सुवार आया माई वटि अचे पहुता हिकिड़े पुल ॾेई पाणीअ मज़ा पुटल बचड़ो सही सलामत खणी अचे हिन जे वठियल बाहुनि ते हथ फेराया त ॿई बाहूं सही सलामत थी वियूं मां हाणे मोटी वञ पंहिंजे घर अॼु सालिम बादशाह जो क़त्ल